ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठुल खां रिपोर्टर मोहम्मद शरीफ खोसो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल शहर जे ए सेक्शन थाणे जे हद में ॿ फुर्जूं वारदातूं पुलिस जी सुस्ती ऐं नाहली सबबि ठुल शहर में ॾींहं ॾिठे जो जानवरनि जे अस्पतालनि वटां नामालूम हथियारबंदनि पारां मुजीबुर रहमान खोसो खे फुर करण जी कोशिश कई त मुज़ाहिमत ते हथियारबंदनि मुजीबुर रहमान खोसो खे गोली हणी ज़ख़्मी करे 15 लख रुपया फुर करे आराम सां फरार थी विया। ॿिए पासे शहर जे मंगी मोहल्ला में नामालूम चाबी चोर घर जे धणी अब्दुल हई खोसो जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल जो तालो टोड़े मोटरसाइकिल काहे फरार थी विया। अहिड़ी वारदातुनि ख़िलाफ़ सियासी व समाजी अॻुवाणनि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पुलिस जी नाअहली सबबि ठुल शहर में बदअमनी जी बाहि भड़की पई आहे। हर रोज़ मोटरसाइकिलूं चोरी, घर मां फुरूं ऐं स्ट्रीट क्राइम जो रोज़ जो मामूल बणियल आहे। पुलिस गश्त वधाइण बावजूदि को क्वार्टरनि ताईं महदूद थियल आहे, जंहिं जे करे ॾोह वधी विया आहिनि। उन्हनि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी जैकमाबाद खां मुतालबो कयो त ठुल में अमन अमान जी सूरत हाल बहाल कई वञे, न त ॿी सूरत में बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो वधायो वेंदो।